साचो सतराम। सचे सतराम समझायो। वक्त ए गणप वाली ना पर भाव भरी भक्ति सां ही भगवान मिलंदो ऐं भाग खुलंदो आहे। सो अहिड़े शहंशाह सतगुरु साईं सतराम दास साहब जन जे 108 साला वर्सी महा उत्सव जेके सभिनी भावरनि भेनरुनि सॼी संगत धाम मंदिर ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वेही करे मल्हायो आहे ऐं अॼु मल्हाए रहिया आहिनि। सो सभिनी खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। साचो सतराम, साचो सतराम, साचो सतराम।